अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजो किचन। अॼु असां महाराजो किचन में खणी आया आहियूं तमामु मज़ेदार लंच बॉक्स स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे चिकन पराठा सैंडविच। अचो त ॾिसूं कीअं ठहंदो असांजो चिकन पराठा सैंडविच। सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में मैदो ऐड कयो आहे तक़रीबन 1 कप ऐं लूणु विझूं था 1/4 टीस्पून, तेल विधो आहे 1 टेबल स्पून जे बराबरि। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां आहिस्ते आहिस्ते पाणी ऐड कंदासीं ऐं अटे खे चङी तरह सां ॻोहे छॾींदासीं। चङी तरह सां ॻोहण खां पोइ असां हाणे अटे खे साइड ते रखे छॾियूं था ऐं हाणे असां हिकु ॿिए प्याले में विधो आहे बॉइल थियल बग़ैर हॾी वारो चिकन तक़रीबन 250 ग्राम्स ऐं हाणे असां कांटे जी मदद सां चिकन खे नंढनि नंढनि पीसिस में डिवाइड था कयूं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन खे नंढनि नंढनि पीसिस में डिवाइड करण खां पोइ हाणे विझूं था मायोनीज़ हाफ कप, कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून, टमेटो केचप विधो आहे 1/2 कप ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे असां खयो आहे हिकिड़ो ॻोथल अटे जो पेड़ो ऐं थोरो सो ख़ुश्क अटो विझी करे मानी खे चङी तरह सां वेले छॾींदासीं। मानी वेले छॾी आहे त हाणे असां चिकन जो मिक्सचर जेको असां पहिरियों खां तयारु करे रखियो आहे उन मां तक़रीबन 3 टेबल स्पून जे क़रीब मिक्सचर असां ऐड कयूं था मानी जे मथां ऐं चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। मानी ते चङी तरह सां चिकन जो मिक्सचर फैलाइण खां पोइ असां हाणे मानी जी चारई साइड्स खे वराए छॾियो आहे ऐं फोल्ड करे स्क्वायर शेप ॾेई छॾियो आहे ऐं चौरस शेप जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो ॾेई छॾियो आहे। हाणे असां हिकिड़ो पैन खयो आहे ऐं पैन में थोरो तेल विधो आहे ऐं तेल खे चङी तरह सां पैन में फैलाइण खां पोइ हाणे असां पंहिंजो चिकन पराठा सैंडविच पचाईंदासीं ऐं पराठा सैंडविच खे असां तक़रीबन 5 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं त जीअं पराठो चङी तरह सां पची वञे ऐं गोल्डन थी वञे ऐं गॾु क्रिस्पी बि थी वञे। जी फ्रेंड्स, पराठे जी ॿिन्ही साइड्स खे असां पचाए गोल्डन ऐं क्रिस्पी करे छॾियो आहे। हाणे पराठे जी साइड्स खे बि पचाईंदासीं ऐं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो त असां चमटे जी मदद सां पराठे खे झले ऐं चङी तरह सां चइनी साइड्स खे बि आहिस्ता आहिस्ता पचाए छॾियो आहे। हाणे असां चिकन पराठा सैंडविच खे विच मां कटे ॿिनि हिसनि में डिवाइड करे छॾींदासीं ऐं असांजो मज़ेदार चिकन पराठा सैंडविच बिल्कुलु तयारु आहे। तव्हां चिकन पराठा सैंडविच खे पंहिंजे ॿारनि जे लंच बॉक्स लाइ तयारु करे सघो था ऐं इन कॉम्बिनेशन में तव्हां ॾेई सघो था कुझु मायोनीज़ ऐं फ्रूट्स बि ॾेई सघो था जीअं त ग्रेप फ्रूट ऐं कुझु खजूर बि ॾेई सघो था। उमेदु कई थो तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।